अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी सां गॾु आऊं आहियां इम्तियाज़ लगारी। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर साद रफ़ीक़ चयो आहे त निहाल हाशमी जी तक़रीर संदसि ज़ाती राय आहे जेका क़बूल न करण जोगी ऐं तकलीफ़ ॾींदड़ आहे। ॿियनि ते आङुरियूं खणण खां अॻु PTI सरबराह पंहिंजे अंदर में जाती पाए ॾिसे। नून लीग पंहिंजे कंहिं बि मेंबर खे जज़्बात में अची घटि वधि तक़रीर करण जी इजाज़त न ॾींदी। जमहूरी ख़िदमतनि बावजूदि निहाल हाशमीअ खां जवाबु घुरियो वियो आहे। जमायत इस्लामी जे अॻवान हाफ़िज़ नईम रहमान चयो आहे त हुकूमत हर साल लोड शेडिंग ख़तमु करण जो वाइदो कंदी आहे, पर उन ते को अमल नाहे थी सघंदो। कराची वासी 20-20 कलाक लोड शेडिंग सबबि अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। नवाबशाह में बिजलीअ जी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी ऐं वापारी इत्तेहाद जे सॾ ते शटरबंद हड़ताल। वापारी तनज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि जी अॻवाणीअ में समें शहरी रोडनि ते निकिरी आया। शहरियुनि जी शिराज़ चौक ते टायरनि खे ॿाहिरि रोड ब्लॉक। हेस्को इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी। अॻवाननि जो चवणु हो त हेस्को नवाबशाह जे अख़्तियारनि शहरियुनि सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जी इंतिहा करे छॾी आहे। नवाबशाह में काज़ी अहमद जे ॻोठाणे पारां घर भातियुनि सां गॾिजी बासर जी ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणे जो चवणु हो त ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां वॾेरे संदसि मासूम पुट ते वहशाणो तशदुद कयो, जंहिं करे उन जी अखि ज़ाया थी वई आहे। नाज़रीन, हीअ हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं हिकु ब्रेक खां पोइ। हेडलाइंस खां पोइ तफ़सीली ख़बरुनि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर साद रफ़ीक़ चयो आहे त निहाल हाशमी जी तक़रीर संदसि ज़ाती राय आहे जेका क़बूल न करण जोगी ऐं तकलीफ़ ॾींदड़ आहे। ॿियनि ते आङुरियूं खणण खां पहिरियां PTI सरबराह पंहिंजे अंदर में जाती पाए ॾिसे। इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा साद रफ़ीक़ चयो त नून लीग पंहिंजे कंहिं बि मेंबर खे जज़्बात में अची घटि वधि तक़रीर करण जी इजाज़त न ॾींदी। हुन चयो त निहाल हाशमी जी जमहूरी ख़िदमतनि बावजूदि खांसि जवाबु घुरियो वियो आहे। संदसि चवणु हो त खुटकनि बावजूदि कंहिंखे बि इदारनि जे कमनि में मुदाख़लत जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं न ई वरी बर्दाश्त कंदासीं। ख़्वाजा साद रफ़ीक़ चयो त निहाल हाशमी जी बयान जी ओट में इमरान ख़ान भलो थियण जी कोशिश न करे। ख़ान साहब आए ॾींहुं पंहिंजे साथियुनि खे इदारनि ऐं मुख़ालिफ़नि जे हमलनि लाइ तयारु कंदो रहियो आहे। जमायत इस्लामी जे अॻवान हाफ़िज़ नईम रहमान चयो त हुकूमत हर साल लोड शेडिंग ख़तमु करण जो वाइदो कंदी आहे, पर उन ते को बि अमल नाहे थी सघंदो। ख़ानगी TV जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदे हाफ़िज़ नईम रहमान जो चवणु हो त कराची में 20-20 कलाक लोड शेडिंग थी रही आहे। शहरी हर पल अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुन चयो त हुकूमत बिजलीअ जो बहरान ख़तमु नथी करे सघे त ॿियो मुल्क में कहिड़ो इनक़लाब आणींदी। संदसि चवणु हो त नवाज़ शरीफ़ पारां बि रोज़ बिजली बंदि थियण जो ते नोटिस वरितो वञे थो ऐं हिदायतूं बि जारी कयूं वञनि थियूं, पर थिए कुझु बि नथो। हाफ़िज़ नईम रहमान जो चवणु हो त निहाल हाशमी जे बयान ते सख़्तु एक्शन वठणु घुरिजे। नवाबशाह में बिजलीअ जी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी ऐं वापारी इत्तेहाद जे सॾ ते शटरबंद हड़ताल करे एहतजाज कयो वियो। वापारी तनज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटीअ जे अॻवाननि जी अॻवाणीअ में समें शहरी रोडनि ते निकिरी आया। शहरियुनि शिराज़ चौक ते टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। हेस्को इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि अब्दुल सत्तार कुरैशी, मुनीर खोखर, दीदार रिंद ऐं ॿियनि चयो त हेस्को नवाबशाह जे अख़्तियारनि शहरियुनि सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जी इंतिहा करे छॾी आहे। संदसि चवणु हो त तइ थियल शेड्यूल मूजिबि रोज़ानो 4 कलाक लोड शेडिंग करण बदिरां बिजली सिर्फ़ु 4 कलाक वक़फ़े सां ॾिनी वञे थी ऐं 20 कलाक बंदि कई वञे थी। हुननि चयो त रमज़ान जे महीने में सख़्तु गर्मीअ सबबि बिजलीअ जी हथरादू खोट सबबि अवाम अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। हुननि वफ़ाक़ी हुकूमत पाणी ऐं वापटा जे वफ़ाक़ी वज़ीर ऐं हेस्को चीफ खां मुतालबो कयो त लोड शेडिंग घटाए अवाम जी परेशानियुनि खे ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में हू रेलवे ट्रैक ऐं नेशनल हाईवे बंदि करण धरणा ॾियण ते मजबूर थी वेंदा। नवाबशाह में काज़ी अहमद जे ॻोठाणे पारां घर भातियुनि सां गॾिजी बाअसरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ सूमर शाह जे रहवासी पोरियत राहिब मेमण प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो त ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां ॻोठ जे वॾेरे पेर एजाज़ यूनिस मेमण ऐं
जहांगीर संदसि मासूम पुट नसरुल्ला ते वेशाणियो तशद्दुद कयो, जंहिं करे पुट जी अख ज़ाया थी वई आहे। हुन चयो त बासरनि ख़िलाफ़ राॼ जी चङनि मुड़ुसनि खे शिकायत करण तां वॾेरे पीर एजाज़ मच्छर जी संदसि घर ते हथियारबंदनि जी मदद सां हमिलो करे ज़ाल ऐं ॿारनि खे मारकुट जो निशानो बणायो। हुन चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ काज़ी अहमद थाणे ते दांह ॾिनी, पर पुलिस अञा ताईं को तहरुक न वरितो ऐं बासुर खेसि मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़ सूबाई घरू वज़ीर सुहेल अनवर सियाल, SSP तनवीर तुनियो ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त ॿारनि ते तशद्दुद कंदड़ वॾेरे ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। नाज़रीन, सिंध जी राजधानी कराचीअ वांगुरु के लिखत घारे वासियुनि जी ज़िंदगीअ बि अज़ाब करे छॾी आहे। 15 खां 18 कलाकनि जी लोड शेडिंग संदसि मथियूं मुंझाए छॾियूं आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। घारे शहर में कराची इलेक्ट्रिक इंतज़ामिया पारां डिगी लोड शेडिंग करे आवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 15 खां 18 कलाकनि जी डिगी लोड शेडिंग लिंक कंडा रहंदड़ गर्मी में ॿारनि ॿुढनि तोड़े बीमार माण्हुनि जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। लोड शेडिंग सवाइ हिकु पासे शहर में बिजली ते हलंदड़ कारवां ठप थी वियो आहे, जंहिं सबबि सभई माण्हू बेरोज़गार थी विया, त ॿिए पासे शहर में पीअण जे पाणी जो बहिरान कर खंयो आहे, जंहिं करे शहरी पीअण जो पाणी टैंकर माफ़िया खां महांगे अघु ख़रीद करे वापराइण ते मजबूर आहिनि। शहरनि जो चवणु आहे त लोड शेडिंग सबबि बर्फ़ जा कारखाना बंदि थी विया आहिनि ऐं बर्फ़ डिपू वारा ॿीणे टीणे अघ ते बर्फ़ खपाए रहिया आहिनि, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु बर्फ़ जे डिपूअनि ते ख़रीदारनि जूं डिघियूं क़तारूं लॻण सबबि नटण उस में केतिरा ई माण्हू बेहोश थी किरी वञनि था। जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु बर्फ़ जे डिपूअनि ते ख़रीदारनि जूं डिघियूं क़तारूं लॻण सबबि नटण उस में केतिरा ई माण्हू बेहोश थी किरी पवनि था। गर्मी में वाह सबबि रोज़ेदारनि, नौजवाननि, ॿारनि तोड़े वॾनि गर्मी जी शिदत खे घटाइण लाइ वाहन ऐं शाखनि जो रुख़ कयो आहे, जंहिं सबबि शाखनि ते आवाम जी वॾी रश नज़र अचे थी। गर्मी जी सतायल आवाम जो चवणु आहे त रमज़ान जे भलारे महीने में हुकूमत पारां लोड शेडिंग घटाइण जो ऐलान कयो हो, पर इंतज़ामिया पारां लोड शेडिंग घटाइण बदिरां वधीक इज़ाफ़ो करे आवाम जी मुश्किलातनि खे वधाए छॾियो आहे। नासिर, मीरपुर ख़ासि ऐं सांगड़ में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वसीले मिलंदड़ वज़ीफ़े सां घरनि जो चुल्हो ॿारींदड़ औरतूं गुज़िरियल 10 महीननि खां वज़ीफ़े जी रक़म न मिलण करे सख़्तु परेशान आहिनि। संदन परेशानीअ बाबति तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत पाकिस्तान पोस्ट ऑफिस मीरपुर ख़ासि ऐं सांगड़ ज़िले जे 50,000 हक़दार औरतनि खे मिलंदड़ वज़ीफ़े जी रक़म गुज़िरियल 10 महीननि खां बंदि हुअण करे ज़रूरतमंद औरतनि जी माली हालत ख़राब थी वई आहे। ग़रीब औरतूं वज़ीफ़ो हासिलु करण लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी ऑफिसनि ऐं पोस्ट ऑफिस जा चकर काटे सॼो ॾींहुं इंतज़ारु करण बाद ख़ाली हथें ॻोठनि ॾांहुं मोटी वञनि थियूं। पाकिस्तान पोस्ट ऑफिस मीरपुर ख़ासि जे ज़रियनि वटां मालूम थियो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े जी रक़म हासिलु कंदड़ औरतनि जो तइदादु 28,000 खां वधीक आहे, जिन खे गुज़िरियल 4 क़िस्तनि जी रक़म 10 महीननि खां न मिली सघी आहे। ॿिए पासे सांगड़ ज़िले में पिणु 30,000 खां वधीक बेवा ऐं ज़रूरतमंद औरतनि खे वज़ीफ़े जी रक़म अञा ताईं नाहे मिली सघी। BISP पारां बायोमेट्रिक कराइण जो जवाबु ॼणाए गुज़िरियल 10 महीननि खां 50,000 औरतनि जो वज़ीफ़ो बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि हक़दार औरतूं फ़ाक़ा कटण ते मजबूर थी वियूं आहिनि। ग़रीब औरतनि जो चवणु आहे त हू 10 महीननि खां मुख़्तलिफ़ ऑफिसनि जा चकर लॻाए रहियूं आहिनि, पर इंतज़ामिया पारां वज़ीफ़ो ॾियण जे लाइ का बि मुक़ररु तारीख़ नथी ॿुधाई वञे, जंहिं सबबि हू माली मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। केर ॾेई वेंदो? डाकियो ॾेई वेंदो। हाणे केतिरो अर्सो थियो कोन था मिलनि? हां 6-7 महीना थी विया आहिनि, कोन ॾिना व। बस असीं बि ग़रीब आहियूं, पैसा ॾियण असांखे घुर्जनि। अच्छा, अॻे केर ॾेई वेंदो? अॼु डाकियो ॾेई वेंदो। हाणे केतिरो अर्सो थियो कोन्हे? हां न, हीअं डाक खाने में ॾींदा हुआ, हाणे नथा ॾियनि। छा था चवनि? बस नथा ॾियनि, चवंदा अंगूठा तव्हांजा कोन था मिलनि। उते अब पैसा पोस्ट वारा ॾेई वेंदा हुआ? हां वो उते। अच्छा, घणा पैसा ॾेई वेंदो? वो 4,000 ईंदा हुआ त 3500 ॾींदो हो, ईअं 500 रुपया माना हिन जा जमा ई जमा। हाणे असीं पाण हितां ई खणंदासीं, पर असां ग़रीबनि खे मिले त सही। मिलंदा हाणे मिलनि कोन था, असीं ग़रीब माण्हू आहियूं, रमज़ान आहियां, मूंखे पैसा मिलनि कोन, ग़रीब आहियां, बचनि वारी खे किथां खारायां। हाणे असां ते ॾींहं ग़रीबनि खे त असीं गुज़र सफ़र करियूं। ਬੰਦੇ ਆ ਸਾਨੂੰ ਪੈਸੇ ਮਿਲਣੇ ਚਾਹੀਦੇ, ਸਾਰੀ ਦੁਨੀਆ ਨੂੰ ਬੇਨਜ਼ੀਰ ਦੇ ਪੈਸੇ ਮਿਲੇ ਆ, ਸਾਨੂੰ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਮਿਲਦੇ? ਸਾਨੂੰ ਅਸੀਂ ਜਦੋਂ ਗਏ ਸਾਂ ਉਦੋਂ ਉਹਨਾਂ ਨੇ ਆਖਿਆ ਬਾਅਦ ਚ ਹਰ ਮਹੀਨੇ ਜਾਣੇ, ਸਾਨੂੰ ਮਿਲੇ ਨਹੀਂ। पोस्ट में मिलंदो हाणे कोन थो मिले असांखे। पर छा था चवनि? 3-4 में कार्ड ॾेई वई आहे, सही नहीं आई आहे,
खत भी ॾेई आया आहियूं भरे विया आहियूं असांखे मिले कोन थो छा था चवनि अञा आसरो पिया ॾी हाओ हाओ सुभाणे न परी ईंदा ईअं करे असां 3-4 महीना चकर हणी विया आहियूं कोन था मिलनि हुकूमत ॾे कोन था न छा करियूं हुकूमत ॾे न हाणे खपे थो न असां ग़रीब आहियूं असांजा न घर न तड़ ईअं वेठा आहियूं गरीब माण्हू आहियूं असां केॾां वञूं वाउंटी ते भुटे ते हिननि खे ॾियूं था असां केॾां वेंदासीं गरीब एतिरा माण्हू कढियो था ॾियूं असां त गरीब तव्हांजे आसरे ते आहियूं नंढा नंढा ॿार असांजी ज़रूरतूं आहिनि सभु वॾा वॾा खाए हाणे हुकूमत खे छा था चवणु चाहियो मदद करो पैसा जो रोकिया ॾियो मेपो ख़ासि BISP जे डिप्टी डायरेक्टर ज़हीर शहर अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त बायोमेट्रिक सिस्टम थियण करे रक़म जी फ़राहमी में देरि थी रही आहे चइनि किस्तनि खे जारी करे खेनि माली मुश्किलातनि खे नाज़रीन ही हुयूं हिन वक़्त जूं तफ़सीली ख़बरूं वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो असांजी वेबसाइट awamiawaz.tv.com